महिरबानी सभिनी दोस्तनि खे, सभिनी आयल महिमाननि खे, एडवोकेट इब्राहिम, साईं सजाद चढ़ जो, साईं जामी, साईं ख़ालिक जोणे जो ऐं ॿिया दोस्त कारकुन, जीए पोरे तमामु प्रोग्राम में तकरीर ऐं शुरूआत में इन करे कई त कॉन्फ्रेंस जो जेको बुनियादी एजेंडा आहे उनखे वाज़े कजे ऐं उन जा जेके बुनियादी नुक़्ता आहिनि, बुनियादी जेके असांजा ॿ एजेंडा आहिनि, उन जी असांजी जेका की नोट स्टेटमेंट आहे उहा असां वाज़े कंदा हलूं त जीअं पोइ असां जेको प्रोग्राम हूंदो उहो असांजा जेके दोस्त आहिनि, असांजा जेके महिमान आहिनि, असां उन्हनि खे ई ॿुधंदासीं। सभ खां पहिरियां जेका ॿ एजेंडा कॉन्फ्रेंस जा आहिनि उनमें हिकु तव्हांखे ख़बर आहे त 19 सेप्टेम्बर ते डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जो मावराए अदालत क़त्ल थियो ऐं उन क़त्ल सिंध में पहिरें मरहले में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा कयो ऐं उनखां पोइ सिंध में हिकिड़ी सेक्युलर तशख़ुस लाइ हिकिड़ी मज़ामती लहर जेका आहे उहा उथी ऐं उहो ख़ुदि हिकिड़ो रवादारी जो जेको सिंध जो पुराणो पैगाम आहे उनखे असांखे रिवाइव न सिर्फ़ु कयो पर हिकिड़ो बुनियाद परस्ती जेको बुनियादी तज़ाद आहे समाज जे अंदरि उहो वरी वापसि निर्वार थियो। ॿिए पासे सिंधु दरिया ते 6 कैनाल, सिंधु दरिया ऐं उनजे सहकारी दरियाहनि ते 6 स्ट्रेटेजिक कैनाल ऐं इर्सा एक्ट में जेका प्रपोज्ड अमेंडमेंट आहे उनजे हवाले सां ॿ ई एजेंडा आहिनि। पहिरियां असां कराची में इन्हनि ई 2 एजेंडा ते एहतिजाजी धरणो पार्टी जे तरफ़ां लॻायो ऐं ॿिया सभु दोस्त जेके आहिनि इन्हनि 2 एजेंडाउनि ते पंहिंजनि फोरमनि ते पंहिंजनि प्लेटफॉर्म्स ते जदोजहद कनि था। पर ज़रूरत इन शइ जी असां महसूसु कई त गॾिजी बि वेहिजे ऐं इन ते हिकिड़ो कलेक्टिव कंसेंसस जोड़िजे त आख़िर हाणे इन सॼे मामले खे असांखे कीअं अॻिते खणी हलिजे। असां ख़ुदि इन शइ खे सम्झूं बि त एक्सट्रीमिज़म जेको मॉडर्न रिलीजियस एक्सट्रीमिज़म आहे उहो आहे छा, उनजी हैत छा आहे ऐं साॻे ई वक़्तु जेको कुझु SIFC कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में अस्करी इदारनि खे ज़मीनूं ॾेई उन खां पोइ पाणी कढियो पियो वञे या पाणी डाइवर्ट करण जी कोशिशि थी रही आहे, उनखे असां सम्झूं त कलेक्टिव जेको कंसेंसस आहे या कलेक्टिव असांजो हिकिड़ो मौक़िफ़ जोड़ण जी जेका आहे उहा इंतहाई ज़रूरत आहे। सभ खां पहिरियां ऐं सिंध जे सेक्युलर तशख़ुस या प्लूरलिज़म ते ॻाल्हाईंदुसि, 2-3 नुक़्ता रखंदुसि, उन खां पोइ सिंधु दरिया जे मामले ते उन खां पोइ असां पंहिंजे महिमान खे ॿुधंदासीं। हिकिड़ी अहम शइ इहा आहे त सिंध जो जेको मॉडर्न नेशनल नैरेटिव आहे जंहिंखे चइजे त आइडिया ऑफ द कंस्ट्रक्शन ऑफ सिंध जेका आहे उहो असांजो 19वीं सदी 20वीं सदी ऐं ख़ासि तौर पर 1 यूनिट दौर में तश्कील थियो। पर जेका ट्रेडिशनल सिंध हुई उनजे अंदरि बि हिकिड़ी ख़ासि मज़हब जे हवाले सां, मज़हबनि जे हवाले सां हिकिड़ी इपिस्टोमोलॉजिकल या हिकिड़ी इपिस्टिमिक सोच हुई। उहा उनखे हिकिड़ो फ्रेंच मुफ़क्किर चवे थो त उहा सिंक्रेटिक हुई। उहा रिलीजन जे अंदरि बाउंड्रीज़ कोन हुयूं। फॉर एग्ज़ाम्पल मुसलमान आहिनि, मुसलमान पहिरियां बि एग्ज़िस्ट कंदा हुआ हिन खिते जे अंदरि, उनखां पहिरियां हिंदू मत जा माण्हू हुआ, जैन मत जा माण्हू हुआ, बुद्ध मत जा माण्हू हुआ, आज़ाद ख़्याल माण्हू हुआ, मादीवाद माण्हू हुआ, सूफ़ी हुआ, पर देयर वॉज नो क्लियर बाउंड्री बिटवीन देम। उहे सिंक्रेटिक हुआ, उहे हिक ॿिए जो असरु क़बूल कंदा रहिया। मिसाल जे करे तसव्वुफ़ आहे त वेदांत जो असरु क़बूल कई। शिविस्तान जेकॾहिं शिव जो हुयो
त अरबनि जे अचण खां पोइ ऐं जॾहिं असां मुस्लमान अक्सरियत ते थी त उहे ई सूफ़िया इकराम, उहो ई कलंदर जेको आहे उते जॾहिं अचे थो त अॼु बि उन जूं जेके रिवायतूं आहिनि उहे सिंक्रेटिक आहिनि, उहे शिविज़म मां इलाही कुझु खणनि थियूं। ई सिख धर्म जेको आहे पंजाब जे अंदरि 10 सिख धर्म गुरु गोबिंद जॾहिं अचे थो त नान खालसा जेके सिख आहिनि उहे सिंध में अचनि था 17वीं 18वीं सदी में, ऐं उहे मर्ज था थी वञनि असांजे हिंदू धर्म में। सिंध वाइड खितो आहे जंहिंजे अंदरि हिंदुनि जे टेम्पल में तव्हां गुरु नानक जी तस्वीर ॾिसंदो। सिंध जो उॾेरो लाल ज़िंदा पीर जेको आहे उहो निशानी आहे जिते उहो सिंक्रेटिक रिलीजन जेको आहे उहो पंहिंजो इज़हार कंदो आहे त हिंदू बि उते वेंदो आहे, मुस्लमान बि उते वेंदो आहे, ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि उते वेंदा आहिनि, आज़ादु ख़्याल माण्हू बि वेंदा आहिनि। ईअं ई जेको आहे असां ॾिसूं त कलंदर खे जेकॾहिं असां लाल शहबाज़ मुस्लमान चवनि था त राजा भरतारी जेको आहे उहे हिंदू उनखे चई करे पूजींदा आहिनि। त सिखिज़म, बुद्धिज़म, जैन मत, सूफ़ीज़म देवर सिंक्रेटिक। ऐं रवादारी इहा ई आहे त जॾहिं तव्हां हर कंहिं जी एग्ज़िस्टेंस खे मञो ऐं उनजा असर बि क़बूल कयो, ऐं इहा आहे सकाफ़ती कल्चरल एक्सचेंज एंड कल्चरल डायलॉग। इहा हुई ट्रेडिशनल असांजी सिंध। उन ट्रेडिशनल सिंध खे मॉडर्निटी जे दौर में सिंध जे असांजे क़ौमी अॻुवाड़नि दानिश्वरनि उन बयानीअ खे तश्कील कयो जॾहिं उन्हनि इहा ॻाल्हि कई त सिंध सदियुनि खां रवादार रही आहे। त उनजो मतिलबु इहो हुयो, या सिंध सदियुनि खां सेक्युलर तशख़ुस जेका असां ॻाल्हि या सुञाणप रही आहे, त उनजो मतिलबु ई असांजो इहो आहे त हिते मुख़्तलिफ़ माण्हुनि ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि जे माण्हुनि खे ऐं मज़हब खे न मञींदड़ माण्हुनि खे इजाज़त आहे त हू पंहिंजी बिना ख़ौफ़ जे ज़िंदगी गुज़ारनि, हिक ॿिए जी इज़त कनि, कल्चरल डायलॉग कनि, हिक ॿिए जो असरु क़बूल कनि। दैट्स वॉट रवादारी मीन्स। सेक्युलरिज़म जो मतिलबु असांजो एतिरो ई आहे। ऐं केरु बि इनक्रोच न करे ॿिए जी स्पेस में। मादीवाद खे बि ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो स्पिरिचुअलिटी खे हक़ु आहे एग्ज़िस्ट करण जो सोसाइटी में। इहा असांजी तश्कील हुई जेका ख़ासि तौर ते 1 यूनिट वारे टाइम में जॾहिं साईं जोयो साहब, शेख हयात, GM सैयद रसूल बख्श पलीजे साहब जॾहिं उन्हनि इहो डिस्कोर्स कयो त इहो असांजो उतां खां, छाकाणि जो हिकिड़े पासे जेका रियासत हुई उहा कंहिं सिंक्रेटिक प्लूरल रिलीजियोसिटी में बिलीव कोन थी करे, उहा क़ौमुनि जे इनकार ते बीठल हिकिड़े बुनियाद परस्त रिलीजियस तशरीह नाफ़िज़ करे हिन सोसाइटी ऐं हितां जे सभिनी समूरनि क़ौमुनि जे समाजनि जी तारीख़ ऐं शनाख़्त खे मिटाइणु चाहे थी। पोइ उहा अमरकोट खे उमरकोट करे छॾींदी आहे, उहा निश्तर पंहिंजो राजा पटेल पार्क खे निश्तर पार्क करे छॾींदी आहे, उहा सीता खे रहमान नगर करे छॾींदी आहे, उहा बुद्ध जा स्टेचूस ठाहे छॾींदी आहे। यानी जेका कल्चरल एंटिटी आहे हिस्टोरिसिटी में उनखे तबाह करणु हिन रियासत, छाकाणि जी तशरीह इहा आहे त सिर्फ़ु ही मुसलमाननि जो मुल्क आहे ऐं मुसलमान बि उहे जेके ख़ासि तशरीह में यकीन रखंदा उन्हनि जो मुल्क आहे। ऐं इन बुनियाद ते हू असांजे हितां जे वतननि ऐं क़ौमुनि जी तशख़ुस जो इनकार कनि था। इहा आहे वरी रियासत। त असांजो जेको जदीद क़ौमी तहरीक, अवामी तहरीक जे अंदरि मज़हबी रवादारी या सिंध जी क़ौमी आइडेंटिटी जे हवाले सां जेको बयानियो जुड़ियो उहो सेक्युलर इन माना में हुयो। हाणे इन सॼी शइ जे अंदरि जॾहिं इहो असांजो नैरेटिव आहे त असांखे इहो सम्झणु घुरिजे त हीउ जेको एक्सट्रीमिज़म आहे, रिलीजियस एक्सट्रीमिज़म आहे, मॉडर्न जेको आहे, हिनखे मां कंहिं बि सूरत में ट्रेडिशनल फिनोमिनन नथो सम्झां, बल्कि हीउ ख़ुदि हिकिड़ो जदीद लकाव आहे, जदीद सरमाएदारी साम्राजी दौर जो लकाव आहे। उहो जॾहिं अचे थो पियो त उनजा 2 रूट्स अचनि था। हिकिड़ो त पेट्रो डॉलर आहे, स्टेट आहे, अफ़गान जिहाद खां वठी हितां जे समाजनि जी पूरी शनाख़्त, पूरी सोशल फैब्रिक जेका उनजी ट्रेडिशनल फैब्रिक ई, जेके उनजा सेक्युलर इंस्टीट्यूशन्स आहे उनखे ख़तमु कयो वियो, तबाह करण जी कोशिशि कई वई। मिसाल पख्तूनख्वा आहे, पख्तूनख्वा जो जिरगो जेको आहे इट इज़ अ सेक्युलर इंस्टीट्यूशन, भले उहो केतिरो ऑप्रेसिव आहे कंहिं ॿियनि मानाउनि में, पर हू पंहिंजी मिज़ाज में सेक्युलर आहे, छाकाणि जो फ़ैसिलो जेको जिरगे में थींदो आहे उहो मुल्लो कोन कंदो आहे, उहो जिरगे जा माण्हू कंदा आहिनि। ईअं ई जीअं असांजा फ़ैसिला राजभाग में वॾेरो कंदो आहे, चङो मुड़ुसु कंदो आहे, पर मुल्ले खे मस्जिद ताईं रखियो वियो आहे त तूं मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदे, निकाह पढ़ाईंदे, तलाक कराईंदे, इहो तुंहिंजो कमु आहे। बाक़ी जेके राजभाग जा फ़ैसिला आहिनि उहे असांजा राजभाग जे ओताकुनि ते थींदा आहिनि। ओताक इज़ अ सेक्युलर इंस्टीट्यूशन।
ट्रेडिशनल इंस्टीट्यूशन आहे, ऑपरेसिव थी सघे थो, पर मज़हब जे लिहाज़ खां ॻाल्हि कयां, उनखे अफ़गान जिहाद में जिरगे खे रिप्लेस कयो वियो शूरा सां, एंड द शूरा रिप्लेस्ड इट। ऐं उनजो अॼु नतीजो आहे जो PTM जेका उभरी आहे उहो डिस्पोजेस्ड कुझु सरदार, कुझु कास्ट, कुझु ज़ातूं आहिनि जिन पंहिंजो इज़हार कयो आहे त हीउ असांजो पूरो समाज जो फैब्रिक हिननि तबाह करे छॾियो। ऐं उन में ज़िम्मेवार उतां जी क़ौम परस्त तहरीक जी अपीज़मेंट जी पॉलिसी हुई, जेका उतां जी रिलीजियस तंज़ीमुनि सां या अफ़गान जिहाद में ख़ामोश रही। सिंध अंदरि बि इहा कोशिशि थिए थी त हिकिड़ो त रिलीजियस एक्सट्रीमिज़म जो सोर्स स्टेट आहे, डॉलर आहे, इंपीरियलिज़म आहे, जेको हिते मदरसनि जा ॼार, जेको हिते फासिस्ट जथनि खे मुनज़िम करे स्ट्रेटजिक इलाइक़नि में उन्हनि खे आणे थो ऐं असांजे फैब्रिक खे ख़तमु करण जी कोशिशि करे थो। त हीअ जेका लड़ाई आहे उहा स्टेट ऐं इंपीरियलिज़म सां ॻंढियल लड़ाई आहे। हीअ जेका मज़हबी रवादारी जी लड़ाई आहे, हीअ कुझु सवलो तज़ाद कोन्हे, इहो ईअं कोन्हे, हिकु कल्चरल वेड़ कोन्हे जेका 17वीं 18वीं सदी जी वेड़ हुई। 17वीं 18वीं सदी में ट्रेडिशनलिज़म वर्सिस ट्रेडिशनलिज़म हो, हिकिड़े पासे शरई इस्लाम हो त ॿिए पासे तसव्वुफ़ हुयो। पर हीअ जेका मॉडर्न एक्सट्रीमिज़म आहे इहो प्योरली पॉलिटिकल फिनोमिनन आहे। ॿी जेका शइ आहे त उनजो हिकिड़ो ॿियो सोर्स बि असांखे सम्झणु घुरिजे। अक्सर ईअं थींदो आहे त असां एक्सटर्नलाइज़ कंदा आहियूं या असां आउटसोर्स कंदा आहियूं रिलीजियस एक्सट्रीमिज़म जी। जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे त असां चवंदा आहियूं इहे धारिया आहे, इहो धारियो फिनोमिनन आहे। पर असांखे इहो सम्झणु घुरिजे त जेतोणीकि उहो धारियो आहे, इंपीरियलिज़म ऐं स्टेट जी पैदावार आहे, पर उनजा सोसाइटल बेसिस समाज जे अंदरि बि आहिनि। उनखे सिर्फ़ु पंहिंजो आउटसोर्स करणु या डिस्प्लेस करणु या अदराइज़ेशन उनजी करणु, त हीअ सिर्फ़ु धारियो फिनोमिनन आहे, इहो बि नुक़सानगार आहे। इहा बि कल्चरल नर्गिसियत आहे जंहिंमां निकिरणु घुरिजे। सोसाइटल बेसिस आहिनि तॾहिं हू बेस पकड़े थो। ऐं उहे सोसाइटल बेसिस कहिड़ा आहिनि? सोसाइटल बेसिस इहे आहिनि त जॾहिं ट्रेडिशनल सोसाइटी जो फैब्रिक मॉडर्निटी जे दौर में टुटे थो त हिकिड़ी फंडामेंटल एंज़ाइटी, फंडामेंटल इनसिक्योरिटी सोसाइटी में पैदा थियनि थियूं। फॉर एग्ज़ाम्पल यूथ अंदरि इकनॉमिक इनसिक्योरिटी आहे, लिबिडिनल इनसिक्योरिटी आहे, सोसाइटी जे अंदरि रिलेशनशिप्स टुटनि था, फैमिली टुटे थी, त फंडामेंटल एंज़ाइटीज़ जनम वठनि थियूं। इकनॉमिक इनसिक्योरिटी उन वॾो सोर्स आहे। नतीजे में उनजो हल छा हूंदो आहे? हल इहो हूंदो आहे त उन फंडामेंटल एंज़ाइटी खे, उन फंडामेंटल इनसिक्योरिटी ऐं अदम तहफ़ुज़ खे, जेको असांजो सिंधी ट्रेडिशनल समाज मॉडर्न सरमाए जे अचण सां टुटी रहियो आहे, भंजा जो शिकार आहे, उनजो पूराव या त के प्रोग्रेसिव कलेक्टिव विजन सां थिए जेको उन नौजवाननि खे घस ॾे, या पोइ उहो भरिजंदो कंहिं राइट विंग रेडिकलाइज़ेशन जी सूरत में। राइट विंग फैशिज़म छा कंदो आहे? जॾहिं जर्मनी में फैशिज़म जो उभार पियो थियो त विलियम राइक जेको आहे हिकिड़ो किताबु लिखियो, मैस साइकोलॉजी ऑफ फैशिज़म। हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त फैशिज़म जेको आहे उहो सिर्फ़ु डिस्प्लेस थो करे, वेंटिलेट थो करे सोसाइटी जे अंदरि फंडामेंटल एंज़ाइटीज़ खे। उहे फंडामेंटल एंज़ाइटीज़ असांजो इकनॉमिक इंसाइट हूंदियूं आहिनि, असांजो लिबिडिनल हूंदियूं आहिनि। सोसाइटी जॾहिं भंडा में वेंदी आहे त पोइ उन्हनि एनर्जीज़ खे अनलीश कराईंदो आहे फैशिज़म के अदर ते। फॉर एग्ज़ाम्पल हीअ असांजो जेको रिलीजियस एक्सट्रीमिज़म जो प्रोजेक्ट आहे, इहो माइनॉरिटीज़ ॾांहुं, इहो औरतुनि ॾांहुं, इहो ऑप्रेस क्लासिस ॾांहुं पंहिंजनि कुवतुनि खे, पंहिंजनि वायलेंस खे अनलीश कराए थो। ऐं उहो उनजो सोर्स किथां आहे? उहो सोर्स उहो नौजवान आहे, उहो इकनॉमिक इनसिक्योरिटी में वरितल उहो आम माण्हू आहे, जंहिंजो उहा जेका फंडामेंटल एंज़ाइटी आहे उहा कंहिं फोर्सफुल वायलेंस में निकिरे थी, उहा रेडिकलाइज़ेशन। अगरि जे असां उनजो पूराव न कंदासीं त हू उनजो पूराव कंदा। सेकेंड थिंग त हमेशह फैशिज़म जेको आहे उहो पंहिंजी जेका कंस्टिट्यूएंसी आहे उनखे
परसिक्यूशन में रखंदो आहे, त हर वक़्तु परसिक्यूशन फील कंदो आहे, इनसिक्योरिटी फील कंदो आहे, ऐं हू जीअंदो बि न थिए त हू वायलेंट रहे, इनसिक्योर रहे पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसीज़ खे। इहो सम्झणु इन करे ज़रूरी आहे छाकाणि जो हिन वक़्तु जेका असांजी रवादारी तहरीक हली रही आहे, सेक्युलर तहरीक हली रही आहे, उनजे अंदरि असांखे इहो सम्झणु घुरिजे त असांजा टर्म्स कहिड़ा आहिनि फाइट जा, हुननि जा टर्म्स कहिड़ा आहिनि फाइट जा। असांजा टर्म्स इहे आहिनि त असां कलेक्टिव विजन ॾींदा आहियूं सोसाइटी खे ऐं हिकिड़े स्टेप बाई स्टेप मामले खणी हलंदा आहियूं। हू जेके आहिनि पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी खे परमानेंट एंज़ाइटी में रखंदा आहिनि, परमानेंट फियर में रखंदा आहिनि ऐं परमानेंट वायलेंस में रखंदा आहिनि। हू वायलेंस खां सवाइ जी कोन था सघनि, हू वायलेंस खां सवाइ पाण खे ऑर्गेनाइज़ नथा करे सघनि। छा हुयो 80s जे दौर में MQM जो ॿार, उर्दू मुहाजिर डिवाइड, एथनिक डिवाइड, उहो वायलेंस एंड काउंटर वायलेंस में ई पाण खे ऑर्गेनाइज़ रखी सघे पियो। एंड दैट्स ऑल अबाउट सेक्युलर फैशिज़म और रिलीजियस फैशिज़म। त इहो बि असांखे सम्झणो आहे त असां जॾहिं डॉक्टर शाहनवाज़ जे केस में अॻुभरायूं कयूं आहिनि नैरेटिव जी सतह ते, कानूनी सतह ते, ऐं अॻियां अॻिते वधी हलणो आहे, त असांखे हिनखे स्ट्रैटेजिकली हल करिणो आहे। त असां सोसाइटल बेसिस एक्सट्रीमिज़म जा सम्झूं, स्टेट जा जेके बेसिस आहिनि उहे सम्झूं ऐं हिकिड़े कलेक्टिव विजन सां अॻिते खणी हलूं मामले खे। असां कंहिं बि अहिड़ी मुहिम जो ई वायलेंस खे बर्दाश्त हींअर नथा करे सघूं सिंधी सोसाइटी जे अंदरि। हैविंग सेड दैट, जेको ॿियो पासो आहे इन कॉन्फ्रेंस जो, उहो आउं शॉर्ट थो कयां, उहो आहे सिंधु दरिया जे हवाले सां। आई थिंक सिंधु दरिया जो केस असांजो जेतिरो पुराणो आहे ऐं जेतिरो हुन ते कमु थियो आहे, असांजी घणे अवाम खे, अक्सरियती अवाम उन ॾांहुं हसास आहे ऐं अक्सरियती अवाम हसास आहे ऐं घणे माना में सिंधी माण्हू पंहिंजे सिंधु दरिया जे केस खे सम्झे थो। पर हुनजो जेकॾहिं शॉर्ट कटिजे त सिंधु दरिया ऐं इंडस बेसिन पूरो जेको 5.5 करोड़ साल पुराणो ओल्डेस्ट रिवर साउथ एशिया जो आहे, उनजो हिकिड़ो सिंपल नेचुरल फ्लो आहे। उहो नेचुरल फ्लो इहो आहे त हू तिबेत खां हली हुनखे समुंड सां मिलणो आहे ऐं हू समुंड सां मिलियो, उन मां सिंधु माथिरी जनमु वरितो ऐं सभु सहकारी दरिया सिंधु में किरणा आहिनि ऐं सिंधु खे समुंड ॾांहुं सफ़र करिणो आहे। इहो 5.5 करोड़ साल जो हुनजो सफ़र आहे। ऐं पोइ उन ते ई दुनिया में कानून चया त कॾहिं बि लोअर रिपेरियन जेको आहे उहो बुनियादी हक़ रखंदो अपस्ट्रीम ते, अपस्ट्रीम ते का बि अॾावत जेका आहे उहा न थींदी। ऐं 1859 खां जॾहिं अपस्ट्रीम में पंजाब जे पारां अॾावतूं कयूं वयूं, कैनाल कढिया विया, तॾहिं खां इहो जहिड़ो शुरू थियो। पर उन क्लोनाइज़ेशन ऐं क्लोनियल कैनाल सिस्टम जे बावजूदि उन दौर में जेके असांखे लीगल रेमेडीज़ मिलियूं, उहे निस्बतन पाकिस्तान जेको कंटिन्यूएशन आहे कॉलोनियल स्टेट जी, उनखां वरी बि बहितर हुयो। आख़िरी मुआहिदो 1945 जो, उन में इहो तस्लीम कयो वियो त पंजाब अपस्ट्रीम ते सिंध जी इजाज़त खां सवाइ का बि अॾावत कोन कंदो, मुआवज़ो ॾींदो, 76% जेको आहे खां मथे इंडस बेसन जे पाणी ते सिंध जो हक़ु हूंदो ऐं सिंध एज़ अ लोअर रिपेरियन हक़ु रखे थो, उन जी इजाज़त खां सवाइ का बि मथे अपस्ट्रीम में तव्हांजो अॾावत न थी सघे। इहो 1945 जो मुआहिदो हुयो। पाकिस्तान चयो नेचर जे पूरे फ्लो खे, मुल्क पार्टीशन थी विया, क़ौमूं पार्टीशन थियूं, पर इंडस बेसिन बि पार्टीशन थी वियो। उनखे बि हिंदू मुस्लमान में तक़सीम कयो वियो। जेको 5.5 करोड़ साल हिकिड़ो बेसिन पंहिंजे फ्लो में वहे पियो, उन बेसिन खे तक़सीम इहो कयो वियो त 3 ईस्टर्न रिवर्स जॾहिं उन्हनि जे हवाले कया विया त पोइ सहकारी दरिया जेके 2 बचा ऐं पंजाब जी जेका ज़मीन आहे उनजी आबादी कीअं थिए, त पोइ जेको नेचुरल फ्लो हुयो त 6 नदियूं ऐं ॿिए नंढियूं नदियूं सिंधु खे भरींदियूं रहियूं 5 करोड़ साल। उन जे प्रोसेस खे रिवर्स करे हाणे बुनियादी दरिया जेको आहे उहो पंहिंजी ट्रिब्यूटरीज़ खे भरींदो। सहकारी दरिया बुनियादी दरिया हाणे सहकारी दरियानि खे भरींदो। ऐं तरबेला चई, चश्मा झेलम लिंक कैनाल चयो,
तोसां पंजनत थियो, चयनि बाबा फ्लड कैनाल्स आहिनि, फ्लड ते हलंदा, चीफ मिनिस्टर जी इजाज़त खां सवाइ उन मां पाणी कोन कढंदासीं, पर हाणे उहे 12 महीना ई माशाअल्लाह सां हलनि था। 91 जो मुआहिदो असांखे मंज़ूर कोन हो, हिननि कयो, का बि उन में असांखे गारंटीज़ न ॾिनियूं हुयूं। 91 जे मुआहिदे में त असां लोअर रिपेनियर आहियूं, असांजो बुनियादी हक़ क्वांटिटेटिवली विरायो वियो इंडस बेसिन खे। 46 मिलियन एकड़ फुट पाणी सिंध जो आहे, 58 मिलियन एकड़ फीट पंजाब जो आहे। बाबा ईअं थोरी थींदी आहे विरासत इंडस बेसिन जी। तव्हां लोअर रिपेनियर जा बुनियादी हक़ त मञो, पर क्वांटिफाई कयो वियो। 10 मिलियन एकड़ फुट जो छोड़ जो डिमांड कयो सिंध 91 जे रिकॉर्ड में, त कोटड़ी डाउन स्ट्रीम में सालियाना तौरु वहे। हिननि जो फर्दर स्टडीज़ कराईंदासीं, उनखां पोइ तय कंदासीं। 91 गुज़रियो, 2024 पियो हले, अञा इहा फर्दर स्टडी कोन थी आहे जंहिंमें तय थिए। त 91 जो मुआहिदो, उन बावजूदि बि असां चऊं था त बाबा तव्हांजो मुआहिदो आहे, तव्हां बीहो न उन ते। पर अॼु उन 91 जे मुआहिदे ऐं उन ते ठहियल जेका इर्सा आहे, उनमें बि अमेंडमेंट करे जी कोशिशि करे मकर सेंट्रलाइज़ेशन कई थी वञे ऐं उनजो सभु इख्तियार वफ़ाक़ जे हवाले कया था वञनि। उनखां पोइ नवां कैनाल, बाबा चवनि था असां सतलज चोलिस्तान जेको आहे बनियूं आबाद कंदासीं। पहिरीं मामिलो इहो आहे त असां ॾिसणु घुरिजे त पाकिस्तान एज़ अ स्टेट इकनॉमिकली पॉलिटिकली हू मुकमिल तौर ते हाणे अॻिते वधण जे सघ कोन थी रखे, स्टेलमेट में आहे। ऐं ही फ्रॉम द डे फर्स्ट हिकिड़ी रेंटियर स्टेट हुई। उनजी छा इकोनॉमी आई, त पेनाडोल बि कोन ठाहींदा आहिनि। इनजी इकोनॉमी इहा आहे, छा आई, हिकिड़ो जहादी ठाहियो, ज़मीन ॾियो, जियोग्राफी ॾियो, सेल आउट कयो इंपीरियलिज़म खे, डॉलर कमायो, दैट्स इट। फ्रेंड्स नॉट मास्टर्स, अयूब खान लिखियो, उनमें लिखे थो फ्रेंड्स नॉट मास्टर्स, अमेरिका लाइ लिखे थो। पर उन ई किताब में लिखे थो त प्रेसिडेंट जॉनसन जेॾी महिल असां खां रिक्वेस्ट कंदो त अमेरिकन फोर्सिस पाकिस्तान में ईअं लैंड करे सघनि थियूं जीअं पंहिंजी अमेरिकी धरती ते लैंड थियूं कनि। एंड दे वर द फ्रेंड्स नॉट द मास्टर्स। ऐं उहा जेका पूरी रियासत जी अयूब खान जे दौर में पाकिस्तान पंहिंजो इम्पोर्ट बिल जेको आहे, उहो अधु इम्पोर्ट बिल अमेरिकन एड मां पूरो कंदो हुयो। मुशरफ जे दौर में बि हलियो। हाणे इहो कुझु सच आहे कोन, न आहे। जॾहिं त भई की विच में चीन जो आसिरो हुयो त इंफ्रास्ट्रक्चर खे आउटसोर्स करे असां डॉलर आणींदासीं, उहो बि बंदि थी वियो आहे। त हाणे वरी गल्फ ॾांहुं नज़र आहे त गल्फ खे असां ज़मीनूं ॾियूं। SIFC उनमें आर्मी चीफ जेको आहे मेन माण्हू आहे, बाबा हाणे कारूंझर जी कटाई करणी आहे, किंजर बि ॾियणो आहे, गोरख बि ॾियणो आहे, पोर्ट्स बि ॾियणा आहिनि, रेलवेज़ बि ॾियणियूं आहिनि, ऐं ज़रात बि करणी आहे। लखे एकड़ ज़मीन जेका आहे उहा अस्करी इदारनि ऐं कॉर्पोरेट ॾियणी आहे। पर हू चवनि था त असां त बेवकूफ़ एतिरा कोन आहियूं, तव्हां जेको आहे असांजी ज़मीन त ॾींदव, पर सिक्योरिटी ऐं पाणी किथां ॾींदव? अॻे ई इंडस बेसिन में शॉर्टेज आहे, पाणी किथां ईंदो? पोइ हिननि इहा प्रपोज़ कया आहिनि स्ट्रेटेजिक कैनाल्स, जंहिंमें हिननि खे पाणी कीअं करे कढणो आहे। ही चवंदा सतलज मां चोलिस्तान कढंदासीं। ॾाढी असांखे जेका आहे न उहा परेशानी आहे चोलिस्तान जे माण्हुनि जी, त थरिया माण्हू जेके आहिनि उहे आबादी न आहे हुते। सतलज में फ्लड जॾहिं ईंदो आहे, उनखां पोइ मस उन में पाणी ईंदो आहे। लास्ट टाइम गुज़िरियल साल, उनखां साल अॻु आयो, वरी 10 साल उनखां पहिरियां सतलज में पाणी ई कोन हो, छाकाणि जो तव्हां पहिरियां ई उन्हनि खे सेल आउट करे चुका आहियो। सतलज चोलिस्तान तव्हां सतलज ते ठाहियो था, त पोइ जेका उहा पूरी कमांड एरिया तव्हां आबाद कंदव, सुभाणे फ्लड ते कंदव आबाद। जंहिं सीज़न में फ्लड न ईंदो त उहा कॉर्पोरेट फार्मिंग जूं ज़मीनूं गिराबाद थी वेंदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां डाइवर्ट कंदव पाणी, तव्हां मंगला मां डाइवर्ट कंदो, ऐं उनजो पूराव पंजाब में ऑलरेडी 13 सैकड़ो पाणी जी कमी आहे। तव्हां उनजो पूराव पोइ कंदव चश्मा झेलम लिंक कैनाल मां ऐं तोनसा पंजनद मां, ऐं ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 फेज़ 1 हिननि ठाहियो, चश्मा झेलम लिंक कैनाल मां निकिरे थो। फेज़ 2 जी कोशिशि कनि पिया। वरी चवनि थर खे असां जेको आबाद कंदासीं, सिंध जे थर खे। बाबा सिंध जे थर अछड़े थड़ में तव्हां कंहिंखे ज़मीनूं मिलियूं आहिनि? तव्हां इन्हनि इदारनि खे मिलियूं आहिनि, तो आम माण्हूअ खे न मिलियूं आहिनि। अञा ताईं काछे में थर में सेटलमेंट, लैंड सेटलमेंट जी पॉलिसी कोन्हे, त तव्हां ज़मीनूं ॾिनियूं कीअं आहिनि? त इहो सॼो जेको मैकेनिज़म आहे, इन जे अंदरि इहो सभु कुझु हिननि खे करिणो आहे। हाणे इहो जॾहिं सभु कुझु हिननि खे करिणो आहे, त सिंध उन्हनि खे रिज़िस्ट करे थी। उहो कारूंझर ते हुजे, उहा ज़मीनुनि ते हुजे, त पोइ
साइलेंसिंग टूल्स कहिड़ा आहे, आख़िरी ॻाल्हि मां कंदुसि। माण्हू चवंदा ब्लसफेमी ऐं तोहीन मज़हब ऐं रिलीजियस एक्सट्रीमिज़म डाइवर्जनरी टैक्टिक्स आहे। ही माण्हुनि खे जेको आहे असुल एजेंडा तां जेको आहे उहो हटायो पियो वञे। कुझु असांजा कॉम्प्रेस लीडर बि चवनि था असुल एजेंडा तां हटायो थो वञे। असां सम्झूं था त सिंधु दरिया बिल्कुलु बुनियादी एजेंडा आहे, असांजा वसीला बिल्कुलु बुनियादी एजेंडा आहिनि, पर ब्लसफेमी तोहीन मज़हब एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग डाइवर्जन कोन्हे, साइलेंसिंग आहे। इट्स अ पार्ट ऑफ साइलेंसिंग टैक्टिक। तव्हां पहिरियां इन्फोर्स डिसअपियर कया माण्हू, पोइ तव्हां डेथ स्क्वाड्स ठाहिया, हाणे ही नवां तव्हां साइलेंसिंग जा टूल्स ठाहियो पिया त सिंध जे शऊर खे हिकिड़े खे छो। मां अक्सर ॻाल्हि कंदो आहियां फूको जी पेनॉप्टिक जी त फिज़िकल नज़र ईंदड़ वायलेंस जेको आहे उनखां माण्हू खे ख़ौफ़ न थींदो आहे एतिरो। मार्शल आर्ट दौर में कोड़ा लॻंदा हुआ, पंहिंजो मैदाननि में ग्राउंड्स ते सभनि माण्हुनि खे माण्हू नाराणी हलंदा, माण्हुनि खे इंस्पिरेशन मिलंदी। माण्हू खे अननोन जो फियर थींदो आहे, हिकिड़ो माण्हू खजी वियो, ख़बर कोन्हे कंहिं खयो, सॼे इलाइक़े में ख़ौफ़। ईअं ई ब्लसफेमी आहे, ख़बर न आहे हीउ मूं ते हणंदो, हीउ हणंदो, हीउ हणंदो, ऐं इहो साइलेंसिंग टूल आहे। त असां सम्झूं था जेको डॉक्टर शाहनवाज़ जो केस आहे ऐं साइलेंसिंग टूल जेको ही रिलीजियस एक्सट्रीमिज़म जो आहे इहो ॻंढियल आहे उन ई SIFC सां, उन ई सिंधु दरिया जे दाड़े सां, ऐं इन ई करे असांखे इन्हनि ॿिन्ही एजेंडास खे गॾु खणी हलणो पवंदो। पर खणी असांखे स्ट्रेटजिकली हलणो पवंदो, पॉलिटिकली हलणो पवंदो, ऑर्गेनाइज़ वे में हलणो पवंदो। असां कंहिं बि अहिड़े इंडिविजुअल हिते जेको आहे हीरोइज़म, एडवेंचरिज़म या ऑपरचुनिज़म अफोर्ड नथा करे सघूं। ऐं इहा ई ज़िम्मेवारी प्राइमरी अचे थी पॉलिटिकल फोर्सिस जी, त उहे ऑर्गेनाइज़ थियनि ऐं पोइ उहे इंडिविजुअल्स खे, फ़नकारनि खे, अदीबनि खे, जेके बि असांजा परत आहिनि समाज जा, उन्हनि खे विहारनि ऐं हिकिड़ो असां कलेक्टिवली। ऐं अॼु जी कॉन्फ्रेंस जो बि बुनियादी मक़सदु इहो ई आहे। हाणे असां पंहिंजा जेके महिमान आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे ई ॿुधंदासीं ऐं उन्हनि जी बि राय वठंदासीं। आख़िर में करादादूं थींदियूं। तव्हां सभिनी महिरबानी। जी